हिते महेश कुमार जीरामाणी साहब की अज बर्थडे हुई। असांजो महेश दोस्त है। जीरामाणी फैमिली असांजी फैमिली असां समझूं था असां हिकु घर आहियूं। सो हिननि माण्हुनि असां सां निभायो आहे। इंशाअल्लाह अल्लाह ताला कंदो त असीं बि जीरामाणी फैमिलियुनि सां निभाईंदासीं। पहिरियों नंबर मूं त दोस्तनि खे चयो त हिते हिकिड़ो सालगिरह जो प्रोग्राम आहे, मूंखां तक़रीर न करायो त सुठी ॻाल्हि आहे, पर दोस्तनि चयो तव्हांखे तक़रीर करणु खपे। सो मौक़ो बि सुठो आहे, माण्हू ॾाढा सुठा आहिनि। उन्हनि खे अर्ज़ु कंदो हलां, इलेक्शन बि वेझी आहे, 4-5 ॾींहं आहिनि इलेक्शन में। सो हिकिड़ो बहितर मौक़ो मिली वियो दीवान बिरादरीअ सां मुखातिब थियण। सो हाणे अर्ज़ु इहो आहे त 8 तारीख़ इलेक्शन आहे, तालो ऐं चाबी मुंहिंजो निशान आहे। उन ते ठपो हणंदा आहियूं त तव्हां दीवान बिरादरी जी महिरबानी थींदी। इहो मुंहिंजो दीवान बिरादरीअ सां हिकु शिकायत बि आहे। शिकायत इहा आहे त दीवान बिरादरी असांजी कोस्तान जी बाशहूर आहे, समझदार आहिनि, सरमाएदार आहिनि, पर वोट जो क़दुरु अॼु ताईं हुननि माण्हुनि न कयो। जीअं माण्हू वोट जो क़दुरु करे उहो छाला त दीवान बिरादरी हिकिड़ो त शहरनि में रहे थी। तव्हां मां को डिफेंस में रहे थो, को कराचीअ में, को हैदराबाद में। अचनि था वोट राति जो अची सुबुह जो वोट ॾेई हलिया था वञनि। पोइ जेके तकलीफ़ूं असीं कोस्तान में रहण वारा माण्हू खाऊं था उहे असांखे ख़बर आहे। कोस्तान में जे तालीम न आहे, कोस्तान जा सम्झां थो 200 स्कूलनि में मुश्किल सां को 20-25 स्कूल हलनि था। कोस्तान में रोड तव्हां ॾिसो बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहिनि। 15 साल मुसलसल इक़्तिदार रहियो आहे। हींअर हिकिड़ो जो लॻ जो जेको कमु हले पियो पाण ॾिठो आहे, उन खां अलावा 15 साल में असां को ॿियो अहिड़ो को कोन ॾिठो प्रोग्राम त को बहितर हुजे जेको आवाम लाइ सहूलियत हुजे। हाणे तव्हां राति जो अचो था, हुते वोट ॾियो वञो था, पर हुते जो माण्हू जेको तालीम न आहे, पाणी न आहे, ऐं सम्झां थो उन ॾोह में तव्हां बि शरीक वारा आहियो। अगरि ग़लति माण्हूअ खे वोट ॾींदाऊं त लोड़ियूं उते जेको कोस्तान में ग़रीब माण्हू आहे, जंहिंजे घर में पाणी न आहे, जंहिंजा बच्चा जेके आहिनि से उते तालीम नथा वठी सघनि। सो मुसलसल हिकठी उते हले पई। मुसलसल हिकिड़े माण्हूअ जो ई राज हले थो, हिकिड़े माण्हूअ जो ई सिस्टम हले थो। इन सिस्टम जे करे ई अॼु तव्हां पाण ॾिसो त गेयूं बाबूअ जे ज़मीन ते कब्ज़ो, दयाराम जे ज़मीन ते कब्ज़ो, खियलदास कोस्तानीअ मदर विलेज में प्रोग्राम कयो थे त उते बि अची हथियारबंद माण्हू बीह रहिया त इहो प्रोग्राम कैंसिल थिए। आउं सम्झां थो त असांजो दीवान अगरि MPA थिए थो, MNA थिए थो त असांखे ख़ुशी हुअणु खपे त असांजो दीवान अॻियां आयो आहे। असां हुन दीवान सां छो साड़ करियूं? अॼु जे खियलदास MNA आहे त को असांजे कोस्तान जे माण्हूअ जो ई कमु कंदो। अॼु जे काका किशोर जो पुटु थियो MPA, उनखे सीट मिली त असांखे ख़ुशी थियणु खपे। पर हिते जो सिस्टम इहो आहे त पंहिंजी महिनत करे बि केरु अॻियां वधे, पर हुन जूं टंगूं छिकणियूं आहिनि त इनखे MPA थियणो न आहे, इनखे MNA थियणो न आहे। असां चऊं था अहिड़े घुटियल माहौल मां निकिरणु खपे। दुनिया वञी चंड ते पहुती आहे, असां अॼु ताईं बि हुन घुटियल माहौल में हलूं पिया। ॿिए माण्हूअ खे तरक़ी करणु न आहे ॾियणी। छा तव्हां पढ़ियल लिखियल दीवान आहियो? तव्हां इन माहौल खे क़बूल करियो था जेको कोस्तान में माहौल हले पियो? सो मुंहिंजी सिर्फ़ अपील इहा आहे त अञा बि जे इन्हनि माण्हुनि खे साॻियनि खे तव्हां वोट ॾेई कामयाबु कयो त तव्हांजे घरनि मां चोरियूं त थियनि पियूं,
घरनि मां सामान त निकिरनि पिया, सरीअ मां चोरियूं थियूं, भूला खान मां चोरियूं थियूं, अहमद खान शहर मां चोरियूं थियूं। अॼु ताईं मूंखे तव्हां ॿुधायो त चोर कहिड़ो ॿधो आहे? जेके चवनि था त बाबा हिते मलिक साहब जी हुकूमत आहे त सभु शइ अमन लॻो पियो आहे, पोइ अमन किथे आयो? उहे चोर अॼु ताईं अवाम जे साम्हूं छो न आया? त अव्हांखे सोचणु खपे, जॾहिं हिकिड़ो निज़ाम हलंदो त पोइ ॾाढ बि हलंदो, पोइ ज़बरदस्ती बि हलंदी, पुलिस उन्हनि जी, इंतज़ामिया उन्हनि जी, पोइ कंहिं माण्हूअ खे इंसाफ़ कोन मिलंदो। भले हिकिड़ो माण्हू मूंसां वाबस्ता छो न हुजे, पर जे उनजी चोरी बि थिए थी त ज़िमेदारी जेके वक़्त जा हुकुमरान आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी त उहा चोरी वराए ॾीन। DSP हुननि जा, SP हुननि जा, SHO हुननि जा। पर हिते कोस्तान में आउं सम्झां थो त हमेशह हिकिड़ो ॾाढ जो निज़ाम हलियो ऐं कोस्तान जो माण्हू अॼु अवां वञी ॾिसो त पाणीअ लाइ परेशान, कोस्तान जो माण्हू तालीम लाइ परेशान। उस्ताद बंगलनि ते चिठियूं पिया लिखनि, मैनेजरियूं पिया कनि, जिन्हनि खे ॿार पढ़णु खपनि पर नथा पढ़ाइनि। आऊं 2002 खां वठी मुसलसल इन जिदोजहद में आहियां। ही जेको कोस्तान जो माण्हुनि खे गुलाम कयो वियो आहे, दीवान मूं ॾिठा न असांजा तमामु बाशऊर माण्हू आहिनि, पर आख़िरी राति दीवाननि खे इहो डपु विधो वेंदो आहे, बाबा तव्हांजे मलिक साहब खे वोट न ॾिनो त पोइ तव्हां जेको हिते खुले आम हलो था, जेको अचो था वञो था, पोइ तव्हां हली कोन सघंदा। आख़िरी दीवाननि खे इहा धमकी था ॾियूं। उन राति बाबा छो न हली सघंदासीं? असां त कॾहिं बि न चयो आहे। तव्हां हिते कराचीअ में वेठा आहियो, हैदराबाद में वेठा आहियो, कराचीअ में वेठा आहियो, हिते तव्हांजी हिफ़ाज़त केरु थो करे? हिफ़ाज़त हर माण्हूअ जी ख़ुदा ताला थो करे, इंसान नथो करे सघे। पर असांजे दीवान खे इहो डपु विधो थो वञे, बाबा न ॾिनो वोट त तव्हांजूं मड़ियूं कोन रहंदियूं, तव्हांजा जेके से मंदर कोन रहंदा, तव्हांजूं पूॼाऊं कोन रहंदियूं। छो न रहंदियूं? पाण अबे ॾाॾे सदियुनि खां हिते रहूं था, न तव्हां नवां आया आहियो न असां नवां आहियूं। सभु खे हिक ॿिए जा अबा ॾाॾा सुञाणूं था। पाण सभु कोस्तानी शरीफ़ माण्हू आहियूं। ऐं सम्झां थो कोस्तान में जेको अॼु अमन आहे, उहो अमन इन जे करे आहे जो पाण सभु शरीफ़ आहियूं। कोस्तान में को बि बदमाश माण्हू न आहे। बाक़ी अगरि भोतार अमन कराइनि त जामशोरो शहर में अमन कराइनि, कोठड़ीअ में बंगले जे पासे तां फुलियूं छो थियूं वञनि, घर टुटियो था वञनि, पोइ उते अमन थिए। भूलाखान में छो अमन? भूलाखान में उन जे करे अमन त पाण सदियुनि खां वठी हिकु क़ौम थी रहूं था। असां कॾहिं बि इहो फ़र्क़ु न सम्झो त ही दीवान ही मुस्लमान, पाण सभु हिकु बिरादरी वांगुरु रहूं था। नंढे हूंदे ख़ुदा गवाए जेका मूंखे ख़र्ची बि मिलंदी हुई, जॾहिं दीवाली थींदी हुई त चवंदा फटाका वठी ॿारणा, असांखे मिठाई बि न खपे पर फटाका खपनि जेका दीवाली कयूं। छो इहे होलियूं बि असां गॾु अवां सां मल्हायूं आहिनि, दीवालियूं गॾु मल्हायूं आहिनि, पाण भाउर आहियूं। पर आऊं इहो सिर्फ़ु रिक्वेस्ट थो करियां त पंहिंजे वोट खे आज़ादु करियो। पंहिंजे वोट खे तव्हां जेके चाहियो उनखे वोट ॾियो, पर वोट खे आज़ादु त करियो। जॾहिं तव्हां जहिड़ा बाशऊर माण्हू, सभु पाण भाउर आहियूं, इनशाला भाउर थी रहंदासीं। वोट तव्हांजो पंहिंजो आहे, ॾियो न ॾियो, असांजी कम तव्हांजे अॻियां रिक्वेस्ट रखणु। ऐं जेको सो अगरि तव्हां बाशऊर चाहींदा त कोस्तान में जेको ही निज़ाम आहे, जेका हिकठी आहे, जेका माण्हूअ जी इज़त न आहे, चंगेज़ खान अॼु बीठो आहे त कोस्तान जे माण्हुनि जी इज़त करणु बीठो आहे। हालांकि आऊं 4 इलेक्शनूं विड़ियूं आहियां। हर इलेक्शन विढ़ण का मज़ाक ॻाल्हि कोन हूंदी आहे, करोड़े रुपया ख़र्च थींदा। इहे करोड़ रुपया आऊं खणी वञी को लंडन घुमां, दुबई घुमां, अमेरिका घुमां, मूंखे कहिड़ो लाचार जो माण्हुनि सां मगज़मारी करियां, पर उहा आऊं पंहिंजो फर्ज़ थो सम्झां। अलाह ताला मूंखे पैदा हिते कयो आहे त हिन निज़ाम खे, इहो मूं पंहिंजे दिलि सां वचन कयो, हिन निज़ाम खे टोड़े पोइ सुख सां सुम्हंदुसि। हाणे अवां सभिनी खे रिक्वेस्ट आहे, महिरबानी महेश कुमार खे मुंहिंजे तरफ़ां मुबारक आहे, जीरामाणी फैमिली, जेके बि दीवान बिरादरी, उन्हनि जूं महिरबानियूं लख बड़।